अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअल अस्सआदत लिलखाशिईन अलबक्काईन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाहि इमामिल खाशिईन व मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना यख़शऊन रब्बहुम बिलग़ैबि लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। ब्रादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अज़्ज़ बुरहानहु तक़द्दस शानहु जे लारीब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद जी सूरतुल मुल्क मझां हिक आयत सगोरी अव्हां जे आॾो तिलावत कई आहे। रोयो वेठी रो खिल तॾहिं जॾहिं ख़ैर थिए, अञा मथे तो भोरी पई भुल बुझे। अल्लाह जो ख़ौफ़ ख़शियत दीन जो बुनियाद आहे। उहा दिल रोशन आहे जंहिंमें अल्लाह जो ख़ौफ़ समायल आहे। उहा दिल उंदाही आहे जंहिंमें अल्लाह जो ख़ौफ़ नाहे। अल्लाह जो ख़ौफ़ सारी दुनिया जे ख़ौफ़नि खां बेनियाज़ बनाए छॾींदो आहे। जेको अल्लाह खां डिॼंदो आहे सारी दुनिया उन खां डिॼंदी आहे, पर जेको अल्लाह खां नथो डिॼे त सारी दुनिया उनखे डिॼारींदी आहे। अल्लाह जी रहमत ख़ाइफ़नि लाइ आहे, जन्नत ख़ाइफ़नि लाइ आहे, दुनिया जे ग़मनि खां निजात, आख़िरत जे पुछाणे खां छुटकारो ख़ाइफ़नि लाइ आहे। ख़ौफ़े ख़ुदा जी हिकु आह सॼी ज़िंदगी जे गुनाहनि खे जलाए छॾींदी आहे। ख़ौफ़े ख़ुदा जो हिकु ॻोढ़ो, हिकु लुड़क ज़िंदगीअ जा दफ़्तर धोए छॾींदो आहे। कॾहिं कंहिं ख़ाइफ़ बाने जो हिकु लुड़क सॼी मजलिस जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो आहे। मुस्लमानो, रिवायतुनि में अचे थो त हिकु आलिम खे क़यामत वारे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु जी दरबार में आंदो वेंदो। अल्लाह ताला फरमाईंदुसि, ए आलिम, ए मुंहिंजे महबूब जे दीन जा आलिम, तुंहिंजो निमाज़ूं रोज़ा इबादतूं ज़ुहद सभु नामंज़ूर आहिनि। तूं दोज़ख जो हक़दार हुए, पर हिकु ॾींहुं तो तक़रीर पे कई, वाइज़ नसीहत पे कयो। उन में हिकु माण्हू रुनो हो, तुंहिंजी नसीहत ते उन जा ॻोढ़ा वही पिया हुआ। उन करे मूं उनखे बि माफ़ी ॾिनी, तोखे बि माफ़ी ॾिनी। पोइ हुकुम थींदो
त इनखे जन्नत में दाख़िल कयो वञे। तिरमिज़ी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत कई आहे, रसूल अकरम हादी मुअज़्ज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यलिजुन नार रजुलुन बका मिन खशियतिल्लाहि हत्ता यऊदल लबनु फिद्दर। अल्लाह ताला जो हबीब थो फरमाए, जेको माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ में रुनो उन जो जहन्नम में पवण ईअं मुश्किल आहे जियां ॾुधल खीर थणनि में पवण मुश्किल आहे। मुसलमानो, अल्लाह जे ख़ौफ़ वारो बानो कॾहिं गुनाहनि जे वेझो न वेंदो, उन जा पेर कॾहिं बेहयाई वारी विख खणी न सघंदा, उन जी अखि कॾहिं गुनाहनि वारी नज़र न कंदी, उहो पंहिंजे पेट में कॾहिं हराम जो लुक़्मो पचण कोन ॾींदो, उन जी ज़ुबान कॾहिं बेफ़ाइदा या बेख़ुदा गुफ़्तार कोन कंदी, उन खां कॾहिं पंहिंजो मौत कोन विसरंदो, उन खां कॾहिं कारी क़बर कोन विसरंदी, उन खां कॾहिं क़यामत जो हैबती ॾींहुं न विसरंदो, उन जी दिलि हर वक़्तु रब ॾांहुं राग़िब हूंदी, उन जूं अखियूं अल्लाह जे ख़ौफ़ में हंजूं हारींदियूं रहंदियूं। पोइ उन लाइ अल्लाह वटि अहिड़ा इनाम आहिनि जे न कंहिंजे अखियुनि ॾिठा, न कंहिंजे कननि ॿुधा, न वरी कंहिंजी दिलि में अहिड़ो ख़्यालु आयो हूंदो त अल्लाह उनखे कहिड़ो इनाम पियो ॾिए। अल्लाह ताला तॾहिं क़ुरान करीम में फरमायो, मन ख़शियर रहमान बिल ग़ैब वजाअ बिक़ल्बिन मुनीब उदख़ुलूहा बिस्सलाम ज़ालिक यौमुल ख़ुलूद लहुम मा यशाऊन फ़ीहा वलदैना मज़ीद। अल्लाह ताला फरमायो, जेको अणॾिठी तरह रहमान खां ॾिनो ऐं रुजू कंदड़ दिलि वठी आयो, जन्नत में दाख़िल थियो, सलामती सां ही हमेशगी जो ॾींहुं आहे। उन्हनि जे लाइ जन्नत में हर उहो कुझु आहे जेको घुरंदा, ऐं असां वटि उन खां बि ज़्यादा आहे। अल्लाह जो ख़ौफ़ ऐं ख़शियत का मामूली ॻाल्हि न आहे, बल्कि उहो अहिड़ो इनाम आहे जंहिंजी दिलि में ख़शियत इलाही अची वई, उहो नसीहत पिराईंदो, उनखे मदीने वारे मीर जे पारां मुबारक मिलंदी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो आहे, इन्नमा तुनज़िरु मन इत्तबअ ज़िक्र व ख़शियर रहमान बिल ग़ैब फबश्शिरहु बिमग़फ़िरतिन व अज्रिन करीम। बेशक ओ मुंहिंजा महबूब, तूं उनखे ड्रिजारी थो जंहिं नसीहत जी ताबेदारी कई ऐं रहमान खां अण ॾिठे ॾिनो, पोइ उनखे ख़ुशख़बरी ॾे बख़्शिश ऐं इज़त वारे सवाब जी। महबूब उनखे ख़ुशख़बरी ॾे जेको मूं ख़ुदा जे ख़ौफ़ में रुनो ऐं ॾिनो। तफ़सीर कुर्तबी लिखे थो त हिते ज़िक्र मां मुराद क़ुरान यानी ख़ुदा जो ख़ौफ़ उनखे ई मिलंदो जंहिं क़ुरान करीम खे सम्झो, उन ते अमल कयो, अल्लाह खां मख़फ़ी तरह ॾिनो। हज़रत क़तादा चवे थो त अल्लाह बाहिन खां जेकी ज़ाहिर जे अखियुनि खां कुझूं आहिनि उन्हनि खां ॾिनो, किन चयो त उहो माण्हुनि खां मख़फ़ी थी अकेला आहिनि में, जिते अल्लाह खां सवा को उनखे ॾिसण वारो न हो, उते अल्लाह खां ॾिनो ऐं उन जे ख़ौफ़ में रुनो त बख़्शिश जी बिशारत ऐं जन्नत जी मुबारक उन जे लाइ आहे। सूरतुल मुल्क में अल्लाह ताला चाई वॾो अजर आहे। दोस्तो,
अल्लाह ताला खां टिजण वारनि सां अल्लाह राज़ी थी वेंदो आहे। रब्बुल आलमीन जल शानहु व मन वालहु फरमायो रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु ज़ालिका लिमन ख़शिय रब्बह। अल्लाह उन्हनि खां राज़ी थियो, उहे अल्लाह खां राज़ी थिया। इहो हिन लाइ आहे जेको पंहिंजे पालणहार खां टिजण वारो आहे। इमाम बेहकी सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे जॾहिं नजम सूरत जूं पछाड़ीअ वारियूं आयतूं नाज़िल थियूं, अल्लाह ताला फरमायो अफ़मिन हाज़ल हदीस तअजबून व तदहकून व ला तबकून। छा हिन ॻाल्हि यानी क़ुरान खे ॿुधी अजब था कयो ऐं खिलो था, रो नथा। जॾहिं अल्लाह जो इहो फरमान आलीशान नाज़िल थियो तबका असहाब सुफ़्फ़ह हत्ता जरत दुमूउहुम अला खुदूदिहिम। त सफ़ा वारा सहाबी सगोरा एतिरो रुना जो उन्हनि जा लुड़क उन्हनि जे गलनि तां वहण लॻा। जॾहिं मुंहिंजे आका उन्हनि जो रोअण ॿुधो त हबीब करीम जी ज़ाते बाबरकात रहमत लिल आलमीन हबीब जे गलनि तां ॻोढ़ा कड़ी पिया ऐं मदीने वारे ताजदार जी ज़ात पाण बि रुनो। फबकैना बिबुकाइही फ़क़ाल ला यलिजुन नार मन बका मिन ख़शियतिल्लाहि तआला वला यदखुलुल जन्नत मुसिर्रुन अला मअसियह। त असां बि संदन रोअण खे ॾिसी रुनासीं। पोइ पाण करीमन फरमायो उहो माण्हू जहन्नम में कोन वेंदो जेको अल्लाह जे ख़ौफ़ में रुनो ऐं गुनाह कई गुनाह ते हमेशगी करण वारो माण्हू वरी कॾहिं जन्नत में दाख़िल न थींदो। मुस्लमानो, अगर जन्नत में वञणु चाहियो था त अल्लाह जे ख़ौफ़ में ख़ूब रो। अगर अल्लाह जे ख़ौफ़ में रोअण नथो अचे त पंहिंजी क़िस्मत ते रो। रोअण वारा रब वटां बख़्शिश जा हक़दार बणिजी पवंदा आहिनि। रोई रोई रत फुड़ा रब खे यार रिझाए। उथी आधी रात जो पांद गिचीअ में पाए। उते दिलि अड़ाए जिते सरगो सॾिजी साथ में। ॿी ॻाल्हि त गुनाहनि ते हमेशगी करण खां बचो। अगर इत्तफ़ाक़ सां को गुनाह थी वियो त उन लाइ अल्लाह खां बख़्शिश घुरो। बार बार उन साॻे गुनाह जो वरजाउ न कयो, इर्तिकाब न कयो, उहो गुनाह न कयो। हज़रत ज़ैद बिन अरकम खां रवायत आहे त हिकु माण्हू नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मां जहन्नम जी बाहि खां कीअं बची सघां थो? मुझे आका रहमत लिल आलमीन हबीब फरमायो बिदुमूए ऐनैक, पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि सां जहन्नम जी बाहि खां बची सघीं थो। पाक पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पाक सीरत मुतहरा जो मुतालियो ॿुधाए थो त सोणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारी ज़िंदगी रोअण जा दास्तान मिलनि था। पाण कॾहिं खिलवतुनि में यानी अकेलाई में, कॾहिं जिलवतुनि में पंहिंजी उम्मत जे लाइ रोंदा रहंदा हुआ। हज़रत सैयदना अली शेर जली हैदर करार करमल्लाह वजहू रवायत फरमाए त बदर वारे ॾींहुं मक़दाद खां सवाइ ॿियो को बि घोड़े सवार न हो। जॾहिं राति थी सभु आरामी थी विया सवाइ असांजे सोणे हबीब करीम मदीने वारे साईं जे सहाबी निंड पिया कनि, पर मुंहिंजे आका जे नेणनि में निंड न हुई। मौला अली तो फरमाए युसल्ली व यबकी हत्ता अस्बह, मुंहिंजा रहमत लिल आलमीन हबीब रात सॼी सुबुह ताईं निमाज़ बि पढ़ंदा रहिया त अल्लाह जे ख़ौफ़ में रोंदे पंहिंजे गुनहगार उम्मत लाइ दुआऊं बि घुरंदा रहिया।
इमाम बेहकी हज़रत हैशम बिन मालिक रदियल्लाहु अन्हु खां रवायत आंदी आहे हिकु ॾींहुं सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾिनो। साम्हूं वेठल सहाबा उन्हनि मंझां हिकु माण्हू रुनो, यानी हुज़ूर ख़िताब पे फरमायो, तकरीर पे कई। हुज़ूर जे उन्हनि लफ़्ज़नि खे ॿुधी सहाबा जो वॾो मजमूओ हो, लेकिन हिकिड़े सहाबी सगोरे जे गलनि तां ॻोढ़ा ॻड़ी आया। हुज़ूर जो फरमान ॿुधी रोअण लॻो। रहमतल लिल आलमीन हबीब फरमायो, लौ शहिदकुमुल यौम कुल्लु मुमिनिन अलैहि मिनज़्ज़ुनूब कअमसालिल जिबालिर रवासी लगुफिर लहुम बिबुकाए हाज़र रजुल वज़ालिक अन्नल मलाइकत तबकी व तदऊ लहु व तक़ूल अल्लाहुम्मा शफ़्फ़िल बुकाइन फी मन लम यबके। मुझे आका फरमायो, अज अगर के अहिड़ा मोमिन बि अचनि जन मथां जबलनि जेड़ा गुनाह हुजनि। केर तो फरमाए? मदीने वारो साईं। सहाबा के तो फरमाए, सहाबा जी जमात में तो फरमाए त अज जे कॾहिं कंहिं इंसान जे मथां जबलनि जेड़ा गुनाह हुजनि त बि उन्हनि जी बख़्शिश कये वेंदे हिन मर्द जे रोअण सबबि। ऐं इहो इन करे जो मलाइक बि रोअनि था, उन लाइ दुआऊं घुरनि था ऐं चवनि था, या अल्लाह इन रोअण वारे जी त शफ़ाअत कर। पर इन जमायत में वेठल इन रोअंदड़ जे करे जेकी न पिया रोअनि, या अल्लाह उन्हनि खे बि माफ़ फरमाए। हिक रोअण वारे जे मुहाबे ॿिया कई गुनहगार बख़्शिजी पवनि था। अल्लाह करीम शाला सावां खे बुहा रोअण वारी अख ॾे। हज़रत अब्बास रदियल्लाहु अन्हु फरमाए थो त असां हिकु ॾींहुं हज़रत हबीबन करीमन सां गॾु वेठा हुआसीं। हवा घुली त वणनि जा सुका पन छणी विया ऐं बाक़ी सावा रहिजी विया। उन वक़्तु मुंहिंजे रहमतल लिल आलमीन हबीब फरमायो, मसलुल मोमिन इज़्शअर मिन ख़शियतिल्लाह वक़अत अन्हु ज़ुनूबुहु व बक़ियत लहु हसनातुहु। रहमतल लिल आलमीन हबीब फरमायो, मोमिन बाने जो मिसाल बि ईअं जॾहिं उहो अल्लाह जे ख़ौफ़ में कांड्रार जी वेंदो आहे, उन जा लिंग कांड्राण जी वेंदा आहिनि। रोअण जी ॻाल्हि नाहे, सिर्फ़ ख़ौफ़ जी ॻाल्हि आहे, जान जिस्म ते सख़्ते जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे आका फरमायो, क़ुरान मुंहिंजी हदीस ॿुधी ख़ौफ़ ख़ुदा में कंहिं बाने जा रुगो लिंग कांड्राड़ जी वञनि था। मुंहिंजे हबीब फरमायो त उन जा गुनाह इन वण मां जीअं हवाए लॻण जे करे सुकल पन किरी पिया, सावा रहिजी विया। हुज़ूर फरमायो, ईअं उन जा सभु गुनाह छणी वञनि था ऐं सावन पननि वांगुरु बाक़ी उन वटि सवाब रहिजी वञनि था। यानी जॾहिं का ख़ुदा जे ख़ौफ़ जी ॻाल्हि थिए, क़ुरान करीम जी आयत तिलावत कई वञे त उन जे लिंगनि कांड्राण जण सां अल्लाह ताला जो फज़ुल मिलंदो आहे। लर्ज़श ईंदी आहे त गुनाहनि जा दफ़्तर धोपजी वेंदा आहिनि। उन करे अल्लाह जा बाना आधीअ जो उथी अल्लाह जे ख़ौफ़ में रोई पांद पुसाईंदा आहिनि। आशिक उथी अध रात जो रोई कन्नेरी घाट, परचाईंदे पिरन खे फुटी तन पिर भात, पाए पांद गिचीअ में कन सूरन खां सुड काट, सव सव करे सूसाट कामिल रस्या कुर्ब खे। मुसलमानो, जेकी दुनिया में घणो खिलंदो उनखे आख़िरत में रोअणो पवंदो। जेको दुनिया में अल्लाह जे ख़ौफ़ में रोअंदो उहो आख़िरत जे हमेशह वारनि ख़ुशियुनि में हूंदो। मूंखे यादि आहे
असांजो शागिर्द ग़ुलाम मुस्तफ़ा, अल्लाह ताला उनखे जन्नत में जायूं अता फ़रमाए। नौजवान पर जॾहिं मस्जिद में अचे वुज़ू करे निमाज़ नफ़िल पढ़ंदो हो, सजदे में ज़ारो कतार रुअंदो हो, दुआ में ज़ारो कतार रुअंदो हो। जेकॾहिं संदसि वॾो भाषबाज़ उन जे मथां का तंज़ कंदो हो, मूंखे दाह ॾींदो साईं, मां कंहिं इश्क औरत जे में नथो रोआं, मां ख़ुदा जे ख़ौफ़ में दिलि चवे थी ग़ुलाम मुस्तफ़ा एतिरो रो जेको तुंहिंजी दिलि में ख़ुदा जी मुहबत वारो दर्द आहे उहो सभु छणी वञे। नौजवान हो, इहा मोहब्बत शल रब करीम असां वांखे बि अता फ़रमाए। मुसलमान हो, हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अजबा उन खिलण वारे जे मथां जंहिंजे पोयां दोज़ख जी बाग़ भड़की रही आहे, अजबा उन ख़ुशियुनि कंदड़ जो जंहिंजे पोयां मौत ॼाण अचण वारो आहे। मुझे आका रहमत लिल आलमीन जे प्यारे सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान ज़िन्नूरैन जो हाल संदन बानी बयान कंदे ॿुधाए थी त कान उस्मान इज़ा वक़फ़ अला क़ब्र बकी हत्ता यबुल्ल लिहयतुहु। हज़रत उस्मान जॾहिं कंहिं क़ब्र ते ईंदा हुआ एतिरो रुअंदा हुआ जो संदन सॼी सुहारी पुसी वेंदी हुई। खेनि अर्ज़ु कयो वियो, जॾहिं जन्नत में जहन्नम जो ज़िक्र कयो वञे थो, ओ मुंहिंजा साईं, उन जन्नत ऐं जहन्नम जो ज़िक्र अवां ॿुधंदा आहियो, तव्हां एतिरो कोन था रो, पर जॾहिं क़ब्र जो ज़िक्र कयो थो वञे या कंहिं क़ब्र जे मथां अचो था, एतिरो ज़ारो कतार छाजे लाइ था रो। पाण फरमायाऊं हज़रत उस्मान गनी थो ॿुधाए त मूं रहमत वारे हबीब पंहिंजे आका खां ॿुधो आहे, नबी नामदार फरमायो आहे, अनल क़ब्र अव्वल मंज़िलिन मिन मनाज़िलिल आख़िरत फ़इन नजा मिन्हु फ़मा बअदहु अयसर मिन्हु व इल्लम यंजु मिन्हु फ़मा बअदहु अशद्द मिन्हु। बेशक आख़िरत जे मंज़िलुनि जी पहिरीं मंज़िल क़ब्र आहे, को उते बची वियो त पोइ उन जहिड़ी बि का सहजाई नाहे, ऐं को उते न छुटो त पोइ उन जहिड़ी का बि अहजाई नाहे। मुसलमान हो, बाने जो रोअण त रब खे वणंदो आहे, पर रोअण वारी सूरत बि अल्लाह खे ॾाढी पसंदि ईंदी आहे। इन करे मुझे आका रहमत वारे हबीब मिठड़े मदीने वारे ताजदार फरमायो त रब अॻियां रो, पर जे रोअण नथो अचे त रोअण वारी सूरत बणायो। सुनन इब्न माजा में हज़रत सैयदना सअद बिन उबई वक़ास खां रवायत आहे, सुने मदीने वारे ताजदार फरमायो, इब्कू फ़इल्लम तबकू फ़तबाकू। मुझे आका फरमायो रुओ, पर जे रोअण नथो अचे त रोअण जहिड़ी सूरत बणायो, रोअण जहिड़ो चेहरो बनायो। सही बुखारी में हज़रत अनस खां रवायत आहे, चयईं हिकु ॾींहुं सुहिणे मदीने वारे ताजदार ख़ुतबो ॾिनो, उन जहिड़ो ख़ुतबो मूं कॾहिं कोन ॿुधो। मुंहिंजे रहमत वारे हबीब नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, लौ तअलमून मा अअलम लदहिकतुम क़लीलन वलबकैतुम कसीरा। जेकी कुझु मां ॼाणा थो सो जे अवां ॼाणो त खिलो थोरो ऐं रो घणो। इहा ॻाल्हि ॿुधण सां हुज़ूर नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा जेकी बि प्यारा सहाबी वेठा हुआ, उहे ओछगारूं ॾेई मुंहं ते हथ ॾेई रोअण लॻा। मुसलमान हो, हर कमु पंहिंजी मौसम सां थींदो आहे।
रोअण ऐं रब खे राज़ी करण जी मौसम बि अॼु आहे। हयाती गुज़री वई त मौत अची वियो पियो, छा थो थी सघे। हिकु हदीस आहे, मुंहिंजे आका फरमायो इन अहलन नार फयबकून फिन्नार हत्ता तसील दुमूहुम फी वजूहिहिम कअन्नहा जदाविल। गुनहगार दोज़ख में एतिरो रुअंदा जो उन्हनि खे ॾिसंदो त उन्हनि जे मुंहनि ते अॾनिया नहरुनि वांगुरु ॻोढ़ा वहंदा। जीअं वाघ वहंदो आहे, का अॾ वहंदी आहे, का मोक वहंदी आहे। मुंहिंजे आका फरमायो उन्हनि जहन्नम वारनि जे गलनि तां ईअं ॻोढ़ा ॻणंदा तव्हांजो रुअंदे रुअंदे उन्हनि जे अखियुनि जो आब ख़तमु थी वेंदो ऐं रत जा नीर वहाइण शुरू कंदा। उन्हनि जूं अखियूं ॻोढ़ा वहाए ईअं बणिजी वेंदियूं जो अगरि उन में ॿेड़ी हलाई वञे त बि हली सघे, पर एतिरो रोअण बि को नफ़ो न ॾींदो। अॼु जो हिकु ॻोढ़ो बि लखें गुनाहनि जो कफ़ारो बणिजी सघे थो। बुज़ुर्गनि फरमायो आहे जे रोई रत फुड़ा त बि राणो राज़ी न थिए।